अरे अब्बा वारंट अथई तो पोइ शहर छो थो वञी? अम्मा हिते वेही बेज़ार थी पियो आहियां। हिते ॻोठ में आहे छा? अरे अब्बा बनियूं संभालींदे पोइ कीअं कंदे? मामा इन्हनि ॻाल्हियुनि खे पोइ ॾिसंदासीं। हींअर त मौज मस्ती करे वठूं। तूं छा थो भाई त बनी बारे में मौज मस्ती कान्हे छा? वॾी बादशाही आहे म्या, वॾी बादशाही। पर मामा असांजी लीडरी बि घटि कान्हे। सॼी यूनिवर्सिटी खे आङुर ते था नचायूं। इहा ॻाल्हि बराबरि आहे। शागिर्दनि जे लीडरनि खां का मोरा बि कनि वणंदा नथी। पर अदा असांखे त परेशानीअ में विझी छॾियो अथसि। अॻियां वारंट पिणस मस ख़तमु कराया त मथां ॿिया निकिता आहिनि। इहे वरी छा चवनि? मामा हिकिड़ो मुखालिफ़ ग्रुप आहे, उन सां थोरी खिट पिट आहे। थोरा ॾींहं अॻु असांजे दोस्तनि ते ओचितो हमलो करे आया। फायरिंग में असांजा 2 छोकिरा मरी पिया। संगती भवां जा हुआ, केस भवां जे मथां थियो। मामा हिन वारंटनि जी त परवाह कोन्हे। पुलिस पंहिंजी जिंद छॾाइण लाइ ॿिन्हिनि धुरियुनि ते केस दाख़िल करे छॾियो आहे। पर मामा असल ॻाल्हि हीअ आहे त असांखे पलांत करणो आहे। ऐं मुठियसि तूं शहर वञी विढ़ंदे? अदी पलांद करण त मुड़सनि जो कमु आहे। मामा मूंखे सम्झाए त मुंहिंजो शहर वञणु ज़रूरी आहे। दोस्तनि जो न्यापो आहे। पर अब्बा भेण जी शादीअ में बाक़ी थोरा ॾींहं वञी रहिया आहिनि। शादी लाइ पोइ वञिजे। अम्मा जल्दी मोटी ईंदसि। ही वेठो इन करे आहे जो हिनखे पैसा खपनि। पिड़िस त जवाबु ॾेई छॾिस। मां एतिरा पैसा किथां आणियां? अदी सिकी लधो पुटु आहे। हिन जा आंगल न खणंदा त पोइ ठहियो ॾींस ॾींस। वाह दा तूं बि। मामा जिंदाबाद। चङो चङो हाणे ठहियो, उथी अंदरि वञ, न त वरी अधी पकाई कंदी। अच हले हले हले। न यार ॾाढो तकिड़ो आहियां। थोरो हिकिड़ो ज़रूरी कमु इन करे आयुसि। ख़ैर आहे यार मूंखे तुम्हारी क्लेशन को खपे थी। शहर खणी ईंदुसि। हा हा तुंहिंजी पंहिंजी शइ आहे, भली खणी वञ। पर अहिड़ी का ॻाल्हि हुजे त ॿिया हथियार थी करियूं। ऐं बि हलां। ॿियनि दोस्तनि वटि पंहिंजा हथियार बि आहिनि ऐं मूं वटि पंहिंजी क्लेशन कोप आहे। पर यार चयमि त हिकिड़ी वधीक हुजे त पाण सुठो। जेका तुंहिंजी मर्ज़ी। पर ॿुध, मामा कामिल खे न ॿुधाइजां। मतां बाबा सां ॻाल्हि करे। ॿाहिरि आहियां छा? बाबा साईं खे छा ॿुधाईंदुसि? ठीकु आहे, मां हिते इंतज़ारु पियो कयां, तूं खणी अचु। हा तूं वेह। आऊं तोखे होॾे पियो ॻोल्हियां, साईं जन हिते वेठा आहिनि। छो ख़ैर? निसार अलाए जे छा पियो करे, मूंखे त ॾाढी ॻणती थी पई आहे। जवान छोकिरा आहिनि, इहे के सम्झाइण जा आहिनि। पर तूं वञणु छो ॾिनसि? मूं घणो ई चयसि अब्बा भेण जी शादीअ में बाक़ी थोरा ॾींहं वञी रहिया आहिनि, रही पव। पर मञी ई कोन। मूंखां पैसा घुरिया आई, पर जवाबु ॾिनोमांसि। पर ॿुध, ख़ाली हथें त शहर कोन वञी आहे। पक तो ई ॾोकड़ ॾिना हूंदसि। तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? जीअं पिणे तोखे सिकायो तीअं असीं बि सिकी लधे पुट खे टके टके लाइ सिकायूं, ईअं न? ऐं ईअं थोरी पियो चवां। ऐं ख़बर आहे मूंखे। होॾां हदे कामिल खे ॾिस, सभु कीअं असलम पुट जे हवाले करे छॾियो अथसि। असलम शादी करे बचड़े वाल थिए न त पोइ मूंखे चइजे। जे भाऊ कामिल दाहूं न कयूं त मूंखे चइजे। हाणे ठहियो तूं त अलाए कहिड़ियूं अवायूं पियो करी। तव्हांजी सकीना अहिड़ी कान्हे। मामे खे घणो भाईंदी। ॿुध, हुकुम। भले तूं त हली मुंहिंजे हुकुम ते पियो। ऐ मुंहिंजा रब, सॼी उमिरि गुज़री वई, हिन वटि मुंहिंजी मञता कान थी, सा कान थी। शुक्र आहे खिलियो त सही। हाणे ठहियो। ॿियो पंहिंजी सखी न थोरी नरम थी आहे। मूंखे चयो अथसि बाबा खां मोकल वठी ॾे।
छॾी सैकड़ो भेरो चाचीस वटां थी अचे। भले तुंहिंजी त ख़बर मूंखे पवे ई कोन थी, कॾहिं थी चए त न छॾीसि, हाणे वरी उन सिफ़ारिशूं पई करीं। ठहियो भला वञे, पर ॿुध, सकीना खे चओ त अनवर ते ज़ोर भरे, या असांजे करे न सही, माना सकीना जे करे शादी में शरीक थिए। सकीना, इधर घणनि ॾींहंनि खां पोइ खुलियो आहे। शायद आखिरी भेरो खुलियो है। सकीना, बाबा ना, अच्छा हले हले। अम्मा वॾी हिते वेंदी हुई। हाँ, असीं सभु गॾिजी अम्मा जे अॻियां हिते वेहंदा हुआसीं, हुन जूं ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं। केॾो न आबाद हूंदो हो हीउ घर, ऐं हाणे केॾी न वीरानी आहे हिते। तूं ॿुधाए, तूं कीअं आई? छा ॿुधायां, हिन घर जे वीरानुनि वांगुरु मुंहिंजे नसीब में बि वीरानियूं लिखिजी वयूं आहिनि। सकीना, छा ॻाल्हि आहे सकीना? मूंखे ॿुधाए। मामा खां मोकिलाइण आई आहियां चाचा। मोकिलाइण? छा मतिलब? अव्हांखे का ख़बर कान्हे? न, किथे तुंहिंजी शादी? न न न सकीना, न। बाबा साईं तुंहिंजे संग जो वाइदो वरितो हो, ऐं हर किस थियण न ॾींदुसि। पर ॿिनि टिनि ॾींहंनि में उहो थी वेंदो। अव्हां त मूंखे रवानो करण ईंदा न चाचा? न सकीना, जेसि ताईं मुंहिंजी सीसीअ में साह आहे, आउं हर किस थियण न ॾींदुसि।
खुदो बारिश वगैरह चलो मौका मिला हे तो सही केतिरो पियो हलंदी मुंहिंजा सुख आराम सभु फिटी विया आहिनि वेहण मूंखे किथे थो वणे भाऊ दिल न लाइ भाऊ कामिल नालो मुड़सन ते हा पाण ॾाढा आहियूं पाण ते आई त मोह ॾींदासीं भाऊ जाफ़र अली ही औलाद कहिड़ी ॻाल्हि आहे भाऊ कामिल चौधारी माण्हू डोड़ाया किथां न किथां साण थी पवंदी पुलिस बि ॻोल्हा में आहे पुलिस छा कंदी जाफ़र अली तो जहिड़ो माण्हू बि जेकॾहिं अहिड़ियूं गुथियूं ॻाल्हियूं करे त पोइ ठाहियो अदा पुलिस खणी कुछ भी न करे सके यार रस्ते ते गाड़ियुनि खे तो चेक कंदी पक्को रस्तो वठी पिया वेंदा छा हिन महिल ताईं कंहिं ॿेले में वञी लथा हूंदा यार उतां जे वास्तेदार माण्हुनि जे न्यापा मोकिलिया आहिनि पाण को हथ ते हथ रखी कोन वेठा आहियूं जेकॾहिं उन्हनि जी ज़मीन पाण ते तंग न करे छॾीसीं है फासा उन्हनि खे त ॾिसी रहंदासीं रुगो छोकिरो ख़ैर सां मिले अरे छा पियो करी मट करे न सुम्ही किथे सुम्हां छा रे छोकिरी निंड फिटाई थी वेस नंढे खे निंड नथी अचे चलो किथे सुम्हां किथे सुम्हां यार ग़लती थी वई जहिड़ी ख़बर हुते आहे पहिरीं पलंग आणे रखूं हा पोइ रही सघे वठी अचूं हा अड़े बाबला सॼी उमिरि पलंगनि ते सुतो हुई हाणे असां वांगुरु पट ते सुम्ही ॾिस त ख़बर पवई कोन सुम्हंदुसि अरे कोन सुम्हंदे त असांखे थोरो लाहींदे ॾिस त अञा मथे में वाहो आहे हिते वॾनि वॾनि जे मग़ज़ मां हवा निकिरियो वञे अब्बा आऊं बि कामिल खान जो पुटु आहियां ॾिसां घणा ॾींहं था रखो मूंखे सुञाणूं था हिन कामिल खान खे बाबा ऐं चाचा जाफ़र राज जा चङा मुड़ुस आहिनि अवां वांगुरु धाड़ियल कोन आहिनि अरे पिणी ऐं जाफ़र अली खान धाड़ियलनि खां छा में घटि न रे हुननि जेके कहर ऐं ज़ुल्म कया आहिनि तिन जी तोखे ख़बर कान्हे पोइ अहिड़ा मुड़ुस माण्हू आहे त वञी उन्हनि सां विड़ो न मूंखे छो खणी आया आहियो अब्बा छोकिरो बि पिणस वांगुरु ॿोलियो थो तूं छा थो भाई रे छा थो भाई तूं असीं पिणे ऐं जाफ़र अली खान खां डिॼूं था या न ही पहिरियों धक्का हिननि ॿिन्ही ॼणनि खे असुल वेड़ त हाणे थींदी हाणे मता न मञी
सॼी उमिरि जो चाचे जाफ़र जे दर जा टुकर खाधा हाणे असां सां जहिड़ो कंदे असां सां तोखे तड़े अरे चङी तरह ठहियो 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 छॾियो छॾियो ठहियो के बापा वाह त ॻाढ़ो छोकिरो आहे भली वियो आहे तर ये का पिणस जी ओता कान्हे जे घणी घणी कई त अरे बाबा हाणे तूं बुखड़ी छॾ वेचारो पापी आहे छा कंदो कालो की सॼी राति कोन सुता हिनजी त निंड फिटल असां साण वेही जागूं छा साहिब साहिब सुम्ही रहो सुम्ही शाबाश सुम्हो बाबा केतिरो जागंदो नेठ त ॾींहं पट ते सुम्हंदो मथां न वञी अरे छो निंड फिटी थिए माठ नथो करे सुम्ही रहे का ख़बर पई असलम जी आख़िर माण्हू खॼाइणो आहे को झिरकीअ जो बचो कोन्हे जेके सिरण चंबन में झपे उॾामी वई लॻे त ईअं ई थो आशी किथां थोरो बि ॾस पतो मिले त हथ पेर बि खणी हणिजे हिते त ऊंधे आंधुकार आहे तुंहिंजी हेॾी भले भले लॻी पई आहे वॾेरो जाफ़र अली हाणे किथे आहे वॾेरो जाफ़र अली मुंहिंजी सलाह अथई घर में माठ करे वेही रह ऐं छा त करियां मुंहिंजे वस में हुजे त जेकर आऊं पराया माण्हू खॼनि था उहे मोटाइण तुंहिंजे वस में आहिनि मुंहिंजे भाउ जो पुटु खॼी वियो आहे उते तूं बेवस्ती पियो आई आशी तूं छा थी सम्झे त असलम रुगो तुंहिंजो भाइटियो आहे मुंहिंजो कुझु कोन थिए तूं भाई थी त असलम जे लाइ मूंखे का बि ॻणती कान्हे हा आउं इहो कोन थी चवां त तोखे हुनजो को ख़्याल ई कोन्हे अॼु अधे कामल जे घर वई हुयसि उते एॾो त रोज़ राड़ो लॻो पियो आहे जो आउं त वेही कोन सघियसि आशी सच पुछी त मां राजन में मुंहुं खणी हलण जहिड़ो न रहियो आहियां छोकिरो बि असांजो खॼी वियो ऐं हथ पेर बि असांजो कोन थो लॻे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए तोखे का ख़बर कोन्हे त असलम कंहिंजी चुर्च ते खॼाइणो आहे असीं ॿार कोन आहियूं सभु सम्झूं था इहो कमु तुंहिंजे भाउ अनवर करायो आहे हा हा सम्झूं था छो नथा सम्झूं सभु सम्झूं था त पोइ तूं छा कयो आहे अनवर त बेपरवाह थियो ॻोठ में पियो हले हुनखे केरु चवण वारो ई कोन्हे अनवर कहिड़ो ॾाढो मुड़ुसु आहे आशी हिन त असांखे सिर्फ़ु असलम जो फिक्र आहे रुगो असलम ख़ैर सां मिले पोइ अनवर खे ॾिसी रहंदुसि अजीब ॻाल्हि आहे केतिरा ॾींहं थी विया आहिनि अञा ताईं को ॾस पतो ई कोन्हे पर भाऊ माण्हुनि जी त ख़बर आहे न दाड़ेलनि सां अब्दुल्ला गॾु हुनखे असांजे नौकर सुञातो पर अब्दुल्ला त वॾे जाफ़र जो कमदार हो सूबेदार साहिब मूं घणा ॾींहं अॻु हुनखे कमदारी मां कढी छॾियो भाऊ जाफ़र अली जे नौकर मवाली जो त मुर्गो खून ते कयईं अवी बि ज़ोरावर आहे घटि में घटि थाणे ते फ़रियाद दाख़िल कराए छॾियो आहे हा इहा लापरवाही असां खां थी वई पर असांखे कहिड़ी ख़बर त हिकिड़ो ख़सीस माण्हू असांखे कीअं पवंदो ॻोठ में बि आयो हो अनवर सां वञी मिलियो हो पर दा इहा त ख़बर पोइ पई न पर भाऊ मां त शुरू खां वठी दाऊं करियां पियो न त इहा असांखे घरां लॻी आहे पर मुंहिंजी केरु ॿुधई कोन थो ऐं कामिल असांखे बि एतिरो अकुलु आहे सूबेदार साहिब असां बि सम्झूं था त अब्दुल्ला जो एॾो जिगर आहे कोन हा इहा ॻाल्हि त आहे सम्झो बि था पोइ बि माठ का वेठा आहियो अनवर खे गिरफ़्तार छो था कयो इन लाइ सबूत खपे कामिल ख़ान बिना सबूत जे कंहिंखे गिरफ़्तार करणु कानून जे ख़िलाफ़ आहे हेल ताईं जेके बि कम थिया पे ते सभु कानूनी कम पे थिया बाक़ी अॼु अची तोखे कानून यादि पियो आहे अनवर को लुच लोफर कोन्हे जंहिंखे कन खां झले वञी लाकब में विहारिया अवां त हुनजे ख़िलाफ़ एफआईआर बि कान लिखाई आहे ठीकु आहे असीं हुनजे ख़िलाफ़ एफआईआर कटवायूं था वारंट निकिरनि पोइ त गिरफ़्तार कंदेसि पोइ कहिड़ी देरि थींदी
बाक़ी कमु मुंहिंजो आहे। पर इहा ॻाल्हि ज़ाहिर न आहे करणी। कहाँ वञ तूं न वञ। साईं ख़ैर त आहे? ख़ैर आहे ख़ैर आहे। साईं कोई कोन्हे। तव्हां ॿुधायो। साईं अंदरि कोई बि कोन्हे। सच सच ॿुधाए अनवर किथे आहे? अलाए साईं सुबुह खां जो तक चाहियो न आहे। अची वेंदो अची वेंदो। पक अञा हवेली ते हूंदो। तव्हां हिते नज़र रखो, मां हवेली ते वञा। ठीकु आहे तव्हां अचो सां। ओके साईं। और हीअं कर चांहि जा ॿ कोप फर्स्ट क्लास ठाहे अच। पाण पुॻो वा नूर अली खे ख़बर चार ॾियो। ठीकु आहे। चलो खुश हाँ। अस्सलाम वालेकुम। खुशबाश हो बा। कमकार ठीक भी होले? का तकलीफ़ तो कान्हे न? और हिननि जो मिड़ी ख़्याल कंदा कयो। पुराणा आहिनि बाबे साईं जा माण्हू। चो भूतार साईं तोसां ज़रूरी कमु आहे। ख़ैर त आहे न? बाबा तव्हां हलो वञी पंहिंजो कमु करियो। शाबाश हलो 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 हलो। छा ॻाल्हि आहे चाचा रमज़ान? भूतार साईं सूबेदार पुलिस जो अटालो वठी आयो आहे तोखे ॿधण। मूंखे ॿधण? आहे किथे सूबेदार? हल तली मां थो ॻाल्हायांसि। भूतार साईं पुलिस ओताक ऐं हवेलीअ खे चौधारी फिरियो बीठी आहे। चवनि था त वारंट खणी आया आहिनि। पर चाचा रमज़ान मुंहिंजो ॾोहु कहिड़ो आहे? इन ई ॻाल्हि खे पोइ ॾिसंदासीं भूतार साईं। हाल फ़िलहाल तूं हितां निकिरी वञ। पर चाचा रमज़ान ज़िद न कर वॾेरा, तूं जल्दी निकिरी वञ।